खूबसूरत नज़र अचण, जवान रहण जो शौक़ त हर कंहिंखे हूंदो आहे, पर महांगियुनि शयुनि, मेकअप प्रोडक्ट्स ऐं गैर ज़रूरी दवाउनि सबबि माण्हू गैर सेहतमंद रहण खे तरजीह ॾींदा आहिनि। जॾहिं त कुझु एहतियात सां बहितर नतीजा साम्हूं अची सघनि था। वधंदड़ उमिरि सां मुख़्तलिफ़ मसइला जनम वठंदा आहिनि, जंहिंसां चेहरे ते गुंज, वार छणण ऐं चमड़ी ख़राब थियण समेत मुख़्तलिफ़ बीमारियूं इंसान खे नंढी उमिरि में पोढ़ो करे छॾींदियूं आहिनि। इन बाबति माहिरनि तहक़ीक़ में साबित कयो आहे त इंसान ज़िंदगीअ में कुझु तब्दीलियूं करे कुदरती तौर खूबसूरत ऐं जवान नज़र अचण खे बरक़रार रखी सघे थो। माहिरनि चयो आहे त निखरियल ऐं सेहतमंद चेहरे लाइ सॉफ्ट ड्रिंक्स ऐं बाज़ारी शरबतनि समेत चांहि, सिगरेटनि ऐं शराब वापराइण खे बंदि करणु घुर्जे। इन सां गॾु गैर ज़रूरी दवाउनि जो इस्तेमालु न करणु घुर्जे ऐं तेज़ समय घुमण, फास्ट फूड ऐं जंक फूड जो इस्तेमालु घटि कयो वञे, जॾहिं त गैर मयारी क्रीमुनि ऐं साबुणनि जे इस्तेमाल खां बि पासो कयो वञे। माहिरनि जो चवणु आहे त ज़िंदगीअ में कुझु तब्दीलियूं आणे इंसान सेहतमंद रहण समेत जवान नज़र ईंदो। उन में जल्दी निंड करण ऐं सुबुह जो जल्दी उथण पहिरियों उसूल आहे। इन सां गॾु 8 कलाक जी निंड खे लाज़मी पूरो करणु घुर्जे। पाणीअ जो वधि खां वधि इस्तेमाल ऐं वर्ज़िश खे रोज़ानो जे बुनियाद ते करण सां बि वॾो फ़ाइदो मिलंदो। माहिरनि इहो ॿुधायो आहे त घणो ज़हनी दबाव बि इंसान खे वक़्त खां अॻु पोढ़ो कंदो आहे। इन लाइ नंढियुनि परेशानियुनि खे फौरी तौर ते हल करणु घुर्जे। तहक़ीक़ में ॼाणायो वियो आहे त थोल इंसान लाइ मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो सबबु बणिजंदी आहे। इन लाइ वज़न खे काबू में रखी साफ़ सुथरी खाद खुराक खे ज़िंदगीअ जो हिसो बणाइजे। माहिरनि मूजिबि काफ़ी खे रोज़ानो सुबुह जो इस्तेमाल करण सां चेहरे ते गुंज नाहिन थींदा। हिंदाणो ऐं ॾाढ़ूं सिज जे ख़तरनाक शुआनि खां बचाइण में काराइता हूंदा आहिनि, जॾहिं त ब्लूबेरीज़ चेहरे जी लाली वधाईंदा आहिनि। माहिरनि चयो आहे त सेहतमंद जिस्म ऐं चेहरे लाइ साई भाॼीअ जो वधि खां वधि इस्तेमाल कजे, छाकाणि त उन में मौजूदु केरोटीन रत जे ॻाढ़नि जुज़नि लाइ काराइतो साबित थींदो आहे। खुंभियूं, बेज़ा ऐं अंब बि इंसानी सिहत लाइ सुठा आहिनि।